अला अला मालिका भाऊ के मोकिलियो अथम जो ते दवा वठी अचे केॾी महिल ईंदो यार ई पेट में सूर मूंखे मथे में सूर बस कुछ ना बस बस अदा ही डॉक्टर कैसूल ॾिनो आहे हिनखे कुटे खाराइजा सही थी वेंदो कुटे खाराया हा मां हलां थो दुकान ते तू भले भले ठीकु आहे हला भले ख्यालु कर। भले डॉक्टर के सुलूक दिनो आ हिनके कुटे खाराया कुटे कुटे तो कराया केॾा यादा ओ अब्बा के हाणे तुझी तबियत सही रही हाँ अदा ॾे ख़बर हाणे कीअं तबियत अथसि कैसूल खाराईसि अञा खाराए मांसि कोन हाल फिलहाल कुटियो मांसि कंहिंखे कुटई तो जो न कुटे खाराइसि केसूल त मूं वटि पियो आहे हाल हिनखे कुटियो अथमि अरे निभागा मूं कैसूल खे चयमि कुटे पोइ खाराईंदे डॉक्टर चयो तो वरी हिनखे कुटियो या तो जो कुटे खाराइसि मूं केसूल त मूं वटि पियो आहे नाले कैसूल त सॼो पियो आहे हिनखे कुटी मूं मरीज़ खे हिनखे कुटे छॾियो